पट गाड़ी के सालार साहब इंतजार में हूंदो। अरे अंधवा छा ये गाड़ी केड़ा पे काए वनी ही रस्तो त रे सालार खान जे बंगले जो कोने को गाड़ी वापस कर तकड़ में। गौर खान लगे तो ड्राइवर बोलो थियो। ओ बोड़ा यो रस्तो सालार साहब जे बंगले ते नवी तो तू भूल जी पियो आ। मां सही रस्ते सां थो हलां, बराबर ही रस्तो सालार खान जे बंगले ॾांहुं नथो वञे, ही पुलिस स्टेशन ॾांहुं हले थो। थाने ते? हा थाने ते। केरा तू? तुंहिंजो उस्ताद परू, परवेज खान उर्फ परू ऐं पिरे जो मुहाफ़िज़।